अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इस्लामी मुल्कनि जे अॻुवाणनि सां न्यूयॉर्क में मुलाक़ात कई। गज़ा ऐं अरब मुल्कनि जी सूरत हाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। पाकिस्तान, तुर्की, सऊदी अरब, क़तर ऐं ॿियनि मुल्कनि जा अॻुवान इजलास में शरीक थिया। ट्रंप मूजिबि गज़ा जे मसइले ते जल्द इसराइल जे अॻुवाननि सां मुलाक़ात थींदी। अरब इस्लामी सरबराही इजलास जे आख़िर में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार पिणु मौजूदु हुयो, जॾहिं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ 25 सेप्टेम्बर ते अमरीकी सदर सां इम्कानी मुलाक़ात कंदो। 14 ज़िलनि में मकानी चूंड जो सिलसिलो सुबुह 8 बजे खां शाम 5 बजे ताईं जारी रहियो। मकानी चूंड हैदराबाद, कराची, मटियारी, खैरपुर, खानवाड़, कीमाड़ी समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में थियूं। मकानी चूंड दौरान सिक्योरिटी जे इंतज़ामनि लाइ सिंध पुलिस, रेंजर्स समेत लेडीज़ पुलिस अहलकारनि खे मुक़ररु कयो वियो। गॾियल क़ौमुनि वारे इजलास में सदर ट्रंप चयो त फ़लस्तीनी रियासत क़ाइमु थियणु घुरिजे, पर हमास लाइ का बि गुंजाइश नाहे। हमास जे करे गज़ा में जंगबंदी ते मुआहिदो न थियो। फ़लस्तीन खे रियासत तौरु तस्लीम करणु हमास लाइ वॾो इनाम आहे। हमास सभिनी इसराइली क़ैदियुनि खे जल्द आज़ादु करे। पंजाब जी इत्तलात वारी वज़ीर उज़मा बुखारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जेके ॿोॾ मुतासिर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में रजिस्टर्ड न आहिनि, उन्हनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वज़ीफ़ो न ॾिनो वेंदो। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ तरफ़ां ॿोॾ मुतासिरनि लाइ इमदादी पैकेज जो ऐलान कयो वियो आहे, जंहिं ते BISP प्रोग्राम जी चेयरपर्सन रुबीना ख़ालिद इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी तनक़ीद अफ़सोसनाक आहे। कुझु माण्हुनि खे हिन प्रोग्राम जे नाले सां तकलीफ़ आहे। BISP प्रोग्राम जो कंहिं बि सियासी पार्टी सां को तालुक़ न आहे। गैर ज़िम्मेवारी वारे बयाननि खां पासो करणु घुरिजे। बानी PTI इमरान ख़ान ऐं बुशरा बीबी तोशाखाना रेफरेंस में नेब मथां इल्ज़ाम लॻायो आहे त नेब खे एस्टेब्लिशमेंट ऐं सियासी मुख़ालिफ़ असांखे सियासत मां ॿाहिरि कढण लाइ इस्तेमालु करे रही आहे। इमरान ख़ान मूजिबि नवंबर 2022 खां इंतकामी कार्रवाइनि जो निशानो बणायो पियो वञे। मुल्क अंदरि ऐं ॿाहिरिनि साज़िशुनि ज़रिए इक़्तिदार मां हटायो वियो, अहम रेफरेंस में मुअत्तल या बरी कयो वञे। नवाज़ शरीफ ऐं ज़रदारी बि तोशाखाना मां गाॾियूं वरितियूं, पर कार्रवाई सिर्फ़ु असां ख़िलाफ़ थी रही आहे।